नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। व क़ाला अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा प्यारा आशिकान रसूल अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सब का पेरिया महबूब जे गुलामन के मुबारक हुजे जो रब 15वीं सदी में भी तवा के पंहिंजे महबूब जी मोहब्बत जे लाइ जोड़ियो। को प्लाट वठण जे लाइ परेशान, प्लाट मिले त मदरसो लिखाइण जे लाइ परेशान, मदरसो मिले त चंदे जे लाइ परेशान, चंदो मिले त तालिबन जे लाइ परेशान, तालिब मिलन त थालन जे लाइ परेशान, थाल मिलन त घर घर मानी जे लाइ परेशान। ये आशिक महबूब जी मोहब्बत है पान निकदा। अल्लाह जा बानड़ा रसूलुल्लाह जा उम्मती ही खाई स्टाफ ए आशिकान रसूल इसी करे दिल खुश थींदी आ। अल्लाह जाने तो अवा के खबर होंदी त 2007 में ही असा जहाने का रैली कढी से जने असा जी तालक जी नई पार्टी ठही ए असा सब दोस्त गॾजी करे नापरन में मीटिंग कई से। मूं वटि अञा तारीख़ भी लिखियल आ। 17 ॼणा नापरन वारी मस्जिद में वेठा से। दोस्त चवन पिया त साईं जहाने खां निकरंदासे माण्हू त खिलंदा, असा थोरा आहियूं। मुझो थोरा न आयो तव्हां सभिनि खां घणा आहियो। अल्लाह जाने तो अल्लाह से फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। महबूब पोयों ईंदड़ टाइम अञा पहिरे खां भलो। अल्लाह सही तव्हां असांखे महबूब जो आशिक बणायो आहे। ऐं रसूलुल्लाह जा उम्मती तरीक़ा हूंदा आहिनि फसाइण जा, रोकण जा। मुहर्रम शरीफ ईंदो आहे पोइ चवंदा आहिनि त वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात। जेके अल्लाह जी राह में क़त्ल कया वञनि उन्हनि खे मवल न चओ। शहीद जीअर आहिनि, शहीदनि जो गम न कबो आहे, शहीदनि जी गिनती न कबी आहे, शहीदनि जे लाइ अफ़सोस न कबो आहे। शहीद त जीअर आहिनि। वरी मुहर्रम गुज़रे, सफ़र गुज़रे, रबीउल अव्वल अचे, वरी उहो ई पलटी। कहिड़ी पलटी? बाबा नबी साईं जे वफ़ात जो ॾींहुं आहे, नबी साईं जे बुरके मटाइण जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते त ख़ुशी नथी ठहे। अल्लाह जा बानड़ा जे शहीद ज़िंदा आहिनि त नबी बि ज़िंदा आहिनि। हथ मथे करे चओ अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि, अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि, अल्लाह जा नबी हयात आहिनि। घर घर पयो आहे। चवंदा सही तूं फज़ाइल अमाल यादि कयो आहे छा? चओ हा। घर घर पयो आहे। सिफ़ो नंबर 682 चओ त मां हाणे ई तो शाद स्क्रीन मोकिलिया। मौलाना ज़करिया लिखे तो पियो अल अंबिया अहयाउन फी कुबूरिहिम। नबी पंहिंजी कब्रनि में जीअर आहिनि, नबी पंहिंजी कब्रनि में ज़िंदा आहिनि। युसल्लून नमाज़ था पढ़नि। ऐं आमिना जे लाल सां प्यार करण वारा असांजो नबी हयात आहे, असांजो नबी ज़िंदा आहे, असांजो नबी ज़िंदा आहे जंहिंजे सदके में सॼो जहान थो हले पियो। आमिना जे लाल सां प्यार करण वारा तुंहिंजो असांजो महबूब अहिड़ो नबी आहे। पहिरियों इंसान रब कीअं पैदा कयो? पहिरियों इंसान कहिड़ो आहे? चओ आदम अलैहिस्सलाम। पहिरियों नबी कहिड़ो आहे? थोरो ॻाल्हायो। पहिरियों इंसान कहिड़ो आहे? पहिरियों नबी कहिड़ो आहे? आदम अलैहिस्सलाम। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह मिट्टीअ मां पैदा कयो। बशर ठहे थो पियो, बशर पैदा थो थिए। रसूलुल्लाह फरमाते कुंत नबियन वल आदम बैनल माए व तीन। मां उन टाइम ते भी नबी हुयमि, अञा आदम जी मिट्टी पई ॻोहिजे। चवे तो रसूल बशर हा बशर हा पर लिबास ॿियो आहे। अल्लाह जा बानड़ा आदम जी पैदाइश थी थिए,
सिकंदरी फकीर जिम्मेवारा अल्लाह जो रसूल फरमातो तो मां उन टाइम ते में नबी होयम आदम जी मिट्टी गोए पई आदम जो गारो ठहे पियो रसूल फरमातो कुन तो नबीयन वल आदम बैन रूह वल जसद मां उन टाइम ते भी नबी उस आदम जड़े जो जिस्म रूह के दरमियान हो अल्लाह जा बारेरा जड़े बशर ठयो तो रसूलुल्लाह तो नूर आ है सुर सा सुभान अल्लाह जवाब बचे मिलाद के मलाए सुभान अल्लाह बचे राज़ी खुदा कंदासी महबूब जी सनासा सीना सफा कंदासी महबूब अम्मा जे पेट में आया सीरत जे किताबन जे अंदर इंदो रसूलुल्लाह जो अम्मा जे पेट में आया अम्मा अञा नूरानी नूर थी वई अम्मा जे चेहरे में अञा नूर अची वियो अम्मा के सलाम करण वाला मलाइक अची विया नबी सगोरा अची विया सीरत जे किताबन जे अंदर इंदो रसूलुल्लाह जी अम्मा धरती ते घुमंदी ही जेके पत्थर पेरियां सख्त लगंदा हा महबूब जी अम्मा जरे महबूब पेट में आयो पैर रखे पई तो वे पत्थर कपाए का वधिक नरम थी विया पेरिया पत्थर सख्त पिया लगन अम्मा आमिना जे पेट मुबारक में रसूलुल्लाह जो आयो तो वो पत्थर कपाए थी पेरिया जगह हेठ होंदी का मथाई होंदी रसूलुल्लाह जो पेट में आयो अल्लाह जे महबूब जी अम्मा पेट पैर हेठ रखंदी त धरती पाण मथी मथाई जाए ते पैर रखंदी त मथाई जाए पाण हेठ थी वेंदी छाजे करे ही मुंहिंजे महबूब जी अम्मा है अल्लाह जा बानड़ा असा मुवाहिद आयो हथ मथे करे जो असा मुवाहिद आयो असली तौहीद वारा आयो 34 सालन जा मुवाहिद न आयो अबू बकर खां वठी उमर खां वठी उस्मान खां वठी अली खां वठी हसन खां वठी हुसैन खां वठी पीरान पीर खां वठी हज़रत गौसुल आलमीन खां वठी बेटाई खां वठी कलंदर खां वठी सब अल्लाह जा वली असा तौहीद सेखारींदा रसूलुल्लाह अम्मा आमिना जे पेट मुबारक में बाहर आयो अम्मा शादी चल बाहर जायो ऐ सुन्नी सीनो खोले खुद मथे करे गवाइंदो कर अम्मा फरमाई थी तो खरज मिन्नी नूर मुझे पेट मां नूर निकतो बशर पैदा ही ना है तो मुझे नबी नूर आदम पैदा ही ना है तो मुझे नबी अम्मा फरमाए थी तो मुझे पेट मां नूर निकतो एड़ो नूर न ये कमरो रोशन कयो एड़ो नूर न ये मक्के की घिटी रोशन कई एड़ो नूर न ये मक्को शहर रोशन कयो न मक्के का रोशनी हवे थी शाम थी पुजे शाम जो माड़ी पई दिसा अम्मा मक्के में सुतल पर्दे में चौदीवारी में सुतल शाम जो माड़ी थी दिसा जो मुझे नबी नूर मुझे नबी नूर असा रसूलुल्लाह सा प्यार करण वाला अल्लाह जाने तो वोट न खपे वोट जे लाए रैली न कढंदा आहियूं वोटन जे लाए टोलन में झंडा न हंदा आहियूं वोटन जे लाए बिना फ्लेक्स न हंदा आहियूं पर जरे महबूब जो मिलाद अचे त बीमार भी घरों निकरंदा आहियूं घर बिस्तरे ते सुतल भी घरों निकरी ईंदा आहियूं कमकार छॾे निकरी ईंदा आहियूं ऑफिस में त मोकल हूंदी आहे बीमार के चवंदा हूं त अल्लाह कंदो मिलाद जे सदके खुश थी वेंदी वरी वो बीमार चवंदो त मिलाद जो नंगर खणी अच जाए त मां पाणे खुश थी वेंदी 1000 साल फारस में ईरान में मजूसी बाह जी पूजा कंदा हा काठी विझंदा हा बाह बारींदा रहंदा हा हवा में नबी सामे तूफानन में बाह नबी सामे मीहन में नबी सामे 1000 साल बरिया किताब जे अंदर इंदो आ रसूलुल्लाह आयो तो पाजो पाड़ रसी वया उन महबूब जे मिलाद में तू असा खुश आहियो आदम अलैहि सलाम का वठी 1,24,000 नबी इंतजार कंदा वया महबूब अचे तो आदम चयो इंदो शीस चयो इंदो इब्राहिम चयो इंदो ईसा अलैहि सलाम जो अहमद नबी अचे तो बियो ओ जरे महबूब जायो जतो ये छा चयो भली जाए सैयद सरदार बना लखो आलम का इंतजार बना भली जाए सैयद महबूब जियो आए
भली आए तडे त पीछे रोजे थणी मफसाद लिखियो आ न रसूलुल्लाह जी खिदमत में तोहफा पेश होया नबी सरदार का सवाल कयो वयो महबूब ई मिलाद तोखे वणे थो या नथो वणे पीछे रोजे वाले फरमाइन था बिया रसूलुल्लाह फरमायो जेको असां जे अचण ते खुश आ असां उनी सा खुश आहियूं जेको असां जे अचण ते खुश आ असां खुश आहियूं अल्लाह जाने तो अज न को महरा न को जतोई आ न को भयो आ न को सेठार आ न को होठी आ न को हबड़ो आ न को शेख आ कुछ भी ना है कुछ अंदर चवंदो के राजनो आशिके रसूल आया आशिके रसूल आया अटकला केतरी भी अचन पर जने या दी हुंदा त धार धार थी वेंदा से महबूब जो मीलाद ईंदो त लख गरबा हूं वमा अलैना दल बलागुल मुबीन।